अवल खैर आखिर खैर ज़ाहिर खैर बातिन खैर। अवल खैर आखिर खैर ज़ाहिर खैर बातिन खैर। ना है कैसा दोस्ती ना है कैसा वेर। सूफीअ जो सैयद चवे सब में आहे शेर। वहदत में वाली चवे पाए ॾिठुम पेर त कंधी लहे केर आहे ऊन्हो मुल्क अलाह जो। हज़रत सूफी फ़कीर तारण साईं जन जो ही 27 उर्स मुबारक आहे, जंहिंजी तकरीबूं जेके आहिनि बाक़ाइदा पढ़ ऐं मेहंदी सां शुरूआत थी, जेका खैर असलूबी सां गुज़री वई। हाणे जेको ही प्रोग्राम आहे अदबी कॉन्फ्रेंस जो, जेको हर साल ईअं ई मुनक़िद कयो वेंदो आहे। असां वटि महबूब सूरतूं ईअं ई ईंदियूं आहिनि। असां वटि जेके साईं जन महबूब सूरतूं आयल हुआ, तन में मियां अली रज़ा साईं दरगाह ताज मोहम्मद साईं खां, मोहम्मद साईं दरगाह खां मोहम्मद साईं दोम इरशाद साईं जन जा नींगर ऐं फ़कीर मीर अहमद साईं आस्ताना अहमद साईं खां आयल हुआ। साईं मुमताज़ अली शाह दरगाह खेर साईं खां आयल हुआ ऐं परवेज़ साईं आस्ताना राज़ी साईं खां असां वटि आयल हुआ। साईं मजन शाह पीरगोठ खां असां वटि आयल आहिनि। ऐं ॿियो असां वटि जेके महबूब सूरतूं आयल आहिनि, साईं अलवराय बुज़दार साहब, साईं रऊफ़ पारस दायो साहब, सिकंदर ओगाई साहब, परियल दायो साहब, बेखुद बलोच साईं, अख्तर दरगाही साईं, इमदाद साईं, तारिन साईं, काज़ी महबूब साईं, एहसान साईं ऐं ॿिया जेके बि फुकरा जेके बि असां वटि प्रीम प्यारा कई आया आहिनि, सभिनी खे असां हिते भलीकार चऊं था दरगाह ते ऐं हक़ मौजूद चऊं था। सिंध समूरी सूंह, सिंध समूरी सूंह, सिंध सजी सुरहान, सिंध भिटाई घोट जी, सिंध भिटाई साण, मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में। असां सभिनी जूं दुआऊं आहिनि त मौज भरियो जेको मेहरान इन जी मौज सदाई क़ाइमु रहे। पर कुझु अंसरनि जेको आहे इन ते अखियूं विधियूं आहिनि। दरिया ते सिंध पूरी जेका आहे सरापा आहे, इहतिजाज आहे। इन में असां बि दरगाह लालण साईं ते, लालण साईं जे उर्स मुबारक ते अदबी कॉन्फ्रेंस में इहा रखीसीं एजेंडा दरे दरिया के असां भेटा ॾींदासीं। असां वटि जेके बि महबूब सूरतूं आयल आहिनि उन्हनि खे बि अर्ज़ु रखियोसीं त जेकॾहिं थी सघे त दरिया के मंज़ूम भेटा हुजे त बहितर थींदो। ऐं वधीक आज़ादी आहे, जेको पंहिंजो फ़िक्र पेश करे थो उहो पंहिंजो फ़िक्र पेश करे, दरिया जे हिसाब सां जेको पेश करे थो उहो बि पंहिंजो फ़िक्र पेश करे उन हिसाब सां। हाणे पहिरियों जेके असां वटि महबूब सूरतूं आयल आहिनि उन्हनि खे असां हारनि जा गुलनि जा तोहफ़ा पेश कंदासीं। सभ खां पहिरियां मां दरगाह लालण साईं जे सजादा नशीन फ़कीर सैयद बिस्मिल्लाह शाह हक़ानी साईं जन खे गुज़ारिश कंदुसि त अख्तर दरगाही साईं जन खे गुलनि जो तोहफ़ो पेश करनि। तव्हांजी भरपूर ताड़ियुनि में अख्तर साईं जन खे गुलनि जो तोहफ़ो पेश थींदो। मीरा साईं जन खे मां अर्ज़ु रखंदुसि त गुलनि जो बादशाह साईं खे अर्ज़ु रखंदुसि त बेखुद बलोच साईं जन खे गुलनि जो हार पेश करे। अर्ज़ु कंदुसि त अलॻि गुलनि जो तोहफ़ो पेश करे। सारे कलादी जन के गुलनि जो लालण साईं
लालन साईं के जो हर हिक सजदो कोई लालन साईं के मीरा साईं के अर्ज रखतासीं त हार खड़ी यार मुझे लाए दुल्हन जो महल के सीना भागी मशाल बन जी झल बन जी जो नाल जग में बंदो रहंदो जुग जुग जियंदो अकानी साईं जी मोहब्बत है असां